साईं हीअ कहाणी आहे लाल बादशाह ऐं हंज पखीअ जी। हीअ कहाणी वॾी मज़ेदार आहे। जे तव्हां 5 मिंट पंहिंजा सीड़ाए ॿुधंदव त तव्हांखे बि मज़ो ईंदो ऐं असांखे बि लुत्फ़ थींदो। हंधु उहो सड़े जा थिए बाहि भरे। हिकु हो बादशाह त मुंहिंजो अलाह हुआ, पर ही कूड़ी दुनिया जो बादशाह हुजे। पोइ हिन बादशाह खे दीन दुनिया में पुटु हिकिड़ो हुजे। पोइ पुटु बि एॾो सुहिणो ऐं ख़ूबसूरत हुजेसि जंहिंजो नालो सलीम नालो हुजे, शहज़ादो सलीम। पोइ बादशाह सोचियो त बणा मां पंहिंजे बचे जी उतां शादी करायां, जेको शरीफ़ ख़ानदान हुजे, किथे बि हुजे पोइ उतां करायांसि। पोइ बादशाह अहिड़ो कमु कयो, पंहिंजे पुट जी तस्वीर ठाराए ऐं नौकरनि ऐं वज़ीरनि खे ॾिनई त भाउ हीअ किथां बि वञो, हीअ मुहूर्त आहे मुंहिंजे छोकिरे जी सूरत, तव्हां वञी ॾेखारे किथे बि रिश्तो ओड़े हंधि करे अचो जिथे शरीफ़ ख़ानदान हुजे। पोइ बादशाह हकिलींदे होकारींदे वञी कंहिं ॿी बादशाही में पुॻा। उते वञी शरीफ़ ख़ानदान भलो हुयो। उते बि छोकिरी वेठी, जहिड़ो शहज़ादो सलीम सुहिणो ओतिरी शहज़ादी सुहिणी हुई। पोइ बादशाह देरी न कईसीं, उन महिल तारीख़ बजी वई ऐं शादीअ जी तयारियूं हलनि पियूं। वठ सठ थी वई। कुझु ॾींहं गुज़रिया त बादशाह पंहिंजे पुट जी शादी कराए आयो वञी हुतां। पोइ कुझु ॾींहं गुज़रिया, 10-15 ॾींहं या महीनो बहरहाल गुज़रियो। बादशाह पंहिंजे पुट खे घुरायो। पंहिंजे पुट खे चवणु लॻो, शहज़ादा सलीम, मुंहिंजी हले छा हयाती, हाणे पीर सन थी वियो आहियां, सो खंघां थो पियो, खावां थो पियो। सो मुंहिंजी दिलि थी चवे तूं हाणे बादशाही संभालण जेतिरो थी वियो आहे, पर तोखे ख़बर न आहे त बादशाही रुॻो सिर्फ़ु ताज पाइण सां न आहे थींदी। बादशाही अवाम जे दर्द सां ऐं उन जे बाटण सां ऐं उन जे दर्द महसूसु करण सां बादशाही संभाली वेंदी आहे, रुॻो ताज पाइण सां न। हाणे मुंहिंजी दिलि जो इरादो इहो आहे त तूं 2-3 ॾींहं वञ कंहिं ॿी बादशाहनि में घुम फिर, त उन माण्हुनि जो हाल ॾिसो ऐं बादशाहनि जो हाल ॾिसो ऐं बादशाहियूं कीअं हलनि। सॼो तेर तूं ॼाणे, पोइ वापसि अचे त तूं पोइ तख़्त संभाल ऐं पंहिंजी बादशाही संभाल। पोइ हाणे शहज़ादे खे तयारी कई, उन सां गॾु 2 दोस्त हलिया। हीअ कुदरत मुंहिंजी अलाह जी, हीअ बि सुबुह ते घोड़ा तयारु करे निकिरी पिया। हलंदा हकिलींदा होकारींदा वञनि पिया। वञी कंहिं ॿी सल्तनत ते, मतिलबु त बादशाही में ॿीअ में पुॻा। जंहिं महिल ॿी बादशाही में पुॻा त उते माण्हू वटि लटो सुर जो न हुजे, जिस्म ते लटा कंहिंखे बि नवां न हुजनि, सभिनी खे फाटल ऐं ग़रीबी हाल में वतन पिया घुमंदा। कमकार बि ॾाढो पिया कनि पंहिंजे हिसाब सां, पर हुननि जा हाल ओड़ा जे ओड़ा हुया। हे शहज़ादो घुमंदो फिरंदो वञी हिकु कुराड़ीअ जे घर रहियो। पोइ कुराड़ीअ खां हाल अहिवाल वठणु लॻो ऐं कुराड़े खां त ॾियो हाल अहिवाल, तव्हांजे मुल्क में ॾिसां थो त को अमीर न आहे छा भला, जो हेॾो कमु बि हले थो, हेॾी तरक़ी बि महसूसु थिए थी, त हिन जो छा मसइलो आहे जो कंहिं वटि बि जुंद ते लटो बि पूरो सारो न आहे। पोइ हाणे हुन जेको कुराड़ो हुयो उहो चवणु लॻुसि त हा वाक़ई बि असांजे मुल्क में कमुकार बि तरक़ी बि वॾी आहे, पर हे जेको बादशाह आहे न, ज़ालिम बादशाह आहे, असां खां हर हिकु शइ जी टैक्स वठंदो आहे। मतिलबु त असांखे तगड़ न ॾींदो आहे। अनाज जो असांजो हुन वांगुरु फुटंदो आहे, कणिक लुणी घर ईंदा आहियूं अनाज खणी, त उन ते बि टैक्स हूंदी आहे। जेको फ़सुलु थींदो आहे उन ते बि टैक्स, असां कमायूं था लोड़ियूं था, इन ते बि टैक्स आहे बादशाह जी। बादशाह ज़ालिम आहे बाक़ाइदे। सो इन करे असांजी इहे हाल लॻा पिया आहिनि। शहज़ादे सलीम खे ॾाढी कावड़ आहे, गुस्सो आयो, बणा अहिड़ो बादशाह ज़ालिम थी थो पए जो पंहिंजी रियासत ते रहम बि नथो करे। हेॾी ग़रीबी, हीअं शहज़ादो अफ़सोस में अची वियो। पोइ हुनजी कुराड़ी जी घरवारी हुई कुराड़ी, उहा खणी मानी हिननि खे ॾिनई अचे। हिननि मानी खाधी पंहिंजे हिसाब सां, हिननि खे पंहिंजे हिसाब सां हुननि ड्रो कराए, पर हू बुख ते सुम्ही पिया। बादशाह जो ॾिठो त भणा हिननि त मानी कोन खाधी, जेकी मानी हुई सो लॻे थो असांखे ॾिननि लहिया। पाण में जेका संगती हुयसि शहज़ादे सलीम सां, ऐं पाण ॿई सलाह कई त हाणे कीअं मसइलो थिए, हिते त सफ़ा ग़रीब त हद खां वधीक ज़ुल्म थो हले, हाणे छा करे। पोइ शहज़ादे सलीम अहिड़ो कमु कयो त हिकु ॾींहुं हाणे बाज़ार में सभु बीठा हुजनि, उते हिकु रेड़ी वारे सां या कंहिं दुकान वारे सां बादशाह जा जेका हुया वाठा, उन सां अॼु बहस करणु लॻा कंहिं ॻाल्हि ते, जा उन खां हू वठनि पिया जेको चंदो, सो उहो वठनि पिया, हू न पियो ॾियनि। सो इन ॻाल्हि ते बहस हलियो पियो त शहज़ादो सलीम उते पुॻो। जंहिं महिल इहे ॾिठई हुननि सां हालत ऐं लठ कुट पई वसे, सो शहज़ादो सलीम वञी सिधो सो कावड़ में वञी उन्हनि छा वियासीं नौकरनि सां मुंहुं अटकायो। जेका बादशाह जा वाठा हुया उन्हनि सां वञी हिन ॾंद चकियूं ॾिनियूं, हेॾां होॾां कुझु धिका दाबा थिया पाण में।
सो इहा ॻाल्हि वञी उन बादशाह वटि पुॻी, ज़ालिम बादशाह वटि, हिते को नओं ओपरो माण्हू आयो आहे, छो हिन तुंहिंजी अवाम जी जेकी आहे त मदद थो करे ऐं उन अवाम जे ख़िलाफ़ थी बीठो आहे ऐं तुंहिंजे बारे में कन थो भरे। इहा जंहिंमहिल नौकरनि वञी ॻाल्हि कई ज़ालिम बादशाह खे, ज़ालिम बादशाह उन महिल ई कहारनि खे हुकुम कयो त वारो कयो, जल्दी कयो, इनखे राति जे पेट में मुंहिंजे अॻियां ज़ाहिरु कयो। जंहिंमहिल जो थफा थुड़पी वधी वई, माण्हुनि में शोर वधी वियो त बादशाह जा ज़ालिम अचनि था जेका आहिनि वाठा, सो हिन शहज़ादे खे इन जे संगतनि खे खणी वेंदा। बादशाह ज़ालिम आहे, कुझु बि करे सघे थो। सो उनजी रियासत जेकी बादशाह जी हुई, जेको अवाम हुननि खे चयो त तव्हां हितां निकिरी वञो, असां ज़ुल्म बर्दाश्त करे वेंदासीं, तव्हां महिमान आहियो, परदेसी मुसाफ़िर आहियो, तव्हांखे सुभाणे कुझु थी पियो त असां उन जा ज़िम्मेवार आहियूं। सो असांजे करे तव्हां न विड़ो, निकिरो, पोइ भला जॾहिं बि तव्हांजो दिलि कढे त पोइ मुक़ाबिलो करींदासीं, पर हाल ई निकिरी वञो। शहज़ादे सलीम पंहिंजे संगत सां गॾु राति जे पेट में जंगल तरफ़ रवाना थी पिया। हकिलींदा होकारींदा वञनि पिया। ॾींहुं थी वियो, सिजु उभरियो वञी हिननि खे जंग में हलंदा वञनि पिया। हिकु फ़क़ीर हिननि खे गॾियो, ॾाढी अछी सफ़ेद लटा पियल सफ़ा फ़क़ीरी हाल में अची हिननि सां मिलियो। उते ई उन फ़क़ीर शहज़ादे सलीम खे ॾिसी चयो त तूं हिन दुनिया ते, हिन शहर पंहिंजे हिसाब सां तूं आम माण्हू न आहे, तूं बादशाह जी मथां बादशाही करे सघें थो, हुकूमत हलाए सघें थो। हिन खे ॾिसण सां फ़क़ीर इहो चयो। हिन जे दोस्तनि ऐं हिन चयो त काॾो असां हे बादशाह ज़ुल्म कयो आहे, हेतिरो अवाम सां, अवाम जी मदद बि मां नथो करे सघां, मां बादशाही छा संभाले सघंदुमि, छा करे सघंदुमि। हिन खे अफ़सोस रुॻो हुजे, हिन जी दिलि में रुॻो इहा ई दां हुजे त अवाम सां वॾो ज़ुल्म आहे। पोइ हुन फ़क़ीर चयो त हा वाक़ई मां सम्झां थो तुंहिंजी ॻाल्हि सभु, पर तूं बादशाह थींदे ऐं इन बादशाह इन हिसाब सां थींदे जो इन अवाम जो ॾुख जेको आहे तूं हल करे वेंदे मसइला। शहज़ादो सलीम चवणु लॻुसि, मां कहिड़े हिसाब सां ॾुख हल करे सघां थो फ़क़ीर साईं। हुन हिकिड़ो नक्शो कढी सलीम खे ॾिनो त हीउ नक्शो उन ख़ज़ाने जो आहे जेको को बि ॿियो नथो हासिलु करे सघे, उहो ई जेको माण्हू हासिलु करे सघे थो, जेको सचो दिलि जो हूंदो ऐं अवाम जो मददगार हूंदो। हीअ आहे इन हिसाब सां हीउ खज़ानो रखियलु जो अवाम जी मदद जेको कंदो उहो ई हासिलु करे सघे थो। सो इहे दाणा तो में आहिनि, हिन नक्शे जे ज़रिए तूं वञ, हीअ सुठी मंज़िल ते, पर रिक्सी कमु अथई, बदक तूं मर्ज़ीअ जो मालिक आहे। हुन दोस्तनि सां सलाह कई त हाणे कीअं मसइलो थींदो, अवाम जे करे मुंहिंजो सिर हलियो वियो। शहज़ादे सलीम चयो त मां सिर बि ॾींदुमि, पर इन अवाम खे मां ग़रीबी हाल मां कढंदुमि। पर हिन खे चयईं त उन जेको फ़क़ीर हुयो उन हिन खे चयो त तोखे जंगल में टाकू था रहनि, शींहं जानवर नांग बलाऊं थियूं रहनि, तोखे सभिनि सां मुंहुं ॾेई हिन खज़ाने ताणी पुॼण में तोखे वॾी मुश्किल ईंदी। शहज़ादो सलीम चवणु लॻो त मां सभु मुश्किल पार करे बि इहो मां खज़ानो हासिलु कंदुमि। हिन अवाम जे ख़ातिर अवाम जो ॾुख सूर मां पंहिंजे सिर पर खणंदुमि, बाक़ी हुन जो ॾुख सूर मां ख़तमु कंदुमि। इहो शहज़ादे सलीम सफ़ा इहो चई वेठो। सो दोस्तनि सां गॾु उहो नक्शो खणी हकिलींदो होकारे रवानो थी पियो। हकिलींदो होकारींदो जॾहिं वञे पियो मंज़िलूं कंदा, हिननि खे टाकुनि जो हमिलो थियो। हुन टाकुनि सां मुंहुं ॾेई, चोरनि सां मुंहुं ॾेई, पंहिंजे दोस्तनि खे बि कुझु न करणु ॾिनो। उन्हनि सां मुक़ाबिलो करे वरी मंज़िल जे तरफ़ रवानो थी पियो। हकिलींदो होकारींदो वञी सिधो उन खज़ाने वटि पुॻो। उन खज़ाने में इहा ई ख़्यासत हुई त खज़ाने में उहो ई लिखियो पियो त उहो वेंदो वञी सघे थो हिन खज़ाने में अंदरि जेको सचो दिलि जो हूंदो। शहज़ादे सलीम चयो त मां सचो दिलि जो आहियां, मां ज़रूरु वेंदुमि। इहो तौंकल करे खज़ाने जी तरफ़ जो रवानो थी पियो त हिन खे कुझु बि न थियो। ऐं उते जंहिंमहिल खज़ाने जे वेझो पुॻो त उते अॻे ई हिन खां सुवालु थियो हिकिड़ो, त हुन शहज़ादे जवाबु सही ॾिनो। चईं त हीउ तोखे खज़ानो मिले थो, तूं छा कंदे? शहज़ादे सलीम चयो त हीउ मां सॼे अवाम जी मदद कंदुमि। फलाणे विलायत जो जेको आहे बहरहाल बादशाही जेकी आहे उन में हेॾी ग़रीबत ऐं ज़ुल्म थो हले, मां उन अवाम जी मदद करण लाइ मां हिते आयो आहियां। इहो खज़ानो मूंखे इन लाइ खपे। त बादशाही जादू ई हुन वांगुरु आवाज़ु हुयो। हुन सॼी ॻाल्हि चयो त तूं वाक़ई तूं सचो दिलि जो ऐं अवाम जे करे खणणु आयो आहे, खज़ानो तुंहिंजो आहे। अंदरि जो वियो त हीरा जवाहर, हुन वटि जाम दौलत हुई, वॾी मिल्कियत पंहिंजे हिसाब सां, ऐं जो सॼे अवाम जा ॾुख सूर लाहे पियो सघे। हुन वटि एतिरी दौलत शहज़ादे सलीम हथु कई। हकिलींदो होकारींदो हाणे हिन वटि दौलत बि जाम थी वई, ऐं अची पंहिंजे हिसाब सां उन्हनि माण्हुनि खे ॾिनई, ऐं उन माण्हुनि खे अहिड़े हिसाब सां तयारु कयईं त हाणे हिन बादशाह खे भॼाइणो आहे। ऐं बादशाह खे ख़बर पइजी वई त भला हेॾो खज़ानो, हेॾी दौलत हिन खे हथु आई,
ऐं अवाम खे ॾेई छॾी अथई। अवाम असांजो हेतिरो हथियार ख़रीद कया अथनि, हेतिरे जंगल तयारु थी विया। सो कुझु हिन ॿाहिरि मुल्क तां ॿियनि बादशाहनि मां बि हिन जी मदद आई त शहज़ादो सलीम ग़रीब अवाम लाइ हेॾी मदद थो करे ऐं लड़ाई थो करे, जिथां किथां माण्हू अची हिन जो साथ ॾियणु लॻा। अचे उन ज़ालिम बादशाह सां हिन जंग रिथी। आहिस्ते आहिस्ते जंग जो जे चालू थी त उन ज़ालिम बादशाह खे हिन पूरो कयो ऐं उन बादशाही जे मथां ही पाण हुकूमत करणु लॻो। पोइ बादशाह जे मथां जो उन बादशाही मथां हुकूमत करणु लॻो त शहज़ादे सलीम उन मुल्क जे महिल बादशाही ते आयो त उनखे हिकु हंज पखी जो हिन हिकु बचो धारियो। पोइ उन बादशाही बि संभाले पियो ऐं हंज पखीअ जो बचो बि हिन धारियो पंहिंजे हिसाब सां। अॼु नंढो सुभाणे वॾो ऐं बादशाह सल्तनत मतिलबु हिनखे पंहिंजी थी वई, पीउ खां अलॻि। सो हिन मुल्क जो रहियो ॾिठो ऐं पंहिंजे अवाम उनजी ख़िदमत करणु लॻो। ही बादशाह थी इन मुल्क जे मथां जंहिं महिल ज़ालिम बादशाह खे मारियईं त उनजे मथां ही हुकूमत करणु लॻो। पोइ सॼे अवाम जी ऐं जेकी बि हुनजी रियासत हुई वॾी, हुनजी बादशाहीअ सां ख़ुशि हुई, वॾी ख़ुशहाल मुल्क थी वियो। हिनमहिल बि सफ़ा टोप ते हुनजी बादशाही हली पई। तंहिं वक़्त में बहरहाल टोप ते हुनजी बादशाही हली पई सभिनी बादशाहनि खां। पोइ हिकु ॾियारे हिन जो हुंज पखी बि तयारु थी वियो हुजे, वॾो थी वियो हुजे। हिकु ॾियारे बादशाह सुतो पियो हुजे। उन बादशाह ख़्वाबु ॾिठो त अॼु राति जेको बि पंहिंजी ज़ाल सां हम बिस्तरी कंदो उन खे 36 लखणो पुटु ॼमंदो, जंहिंजे वात ऐं मुंहं में मग़ज़ में चंड ऐं तारा हूंदा। बादशाह सलीम शिरक भरे उथियो ऐं पंहिंजे हिसाब सां हाय करणु लॻो त बणा मां त पंहिंजे बादशाही पीउ वारीअ खां हले केतिरी मंज़िल ते आहियां, 12 को मथे आहियां। हाणे के मसइलो थिए ऐं हीउ मुंहिंजो ख़्वाबु जेको आहे सचो निकिरंदो। जेको बि हम बिस्तरी अॼु राति कंदो सो पंहिंजी ज़ाल सां त उनखे 36 लखणो पुटु ॼमंदो। इन अफ़सोस में वेठो हुजे त उनजो हंज पखी जेको दोस्त हुयो, जेको धारियो हुई, उन जो बादशाह सलीम खे चवणु लॻो त तूं कहिड़े हुनागो फ़िक्र में आहीं जो अधु राति जो तूं शिरक भरे उथियो आहीं ऐं शुकारा पियो थो भरे। शहज़ादे सलीम चवणु लॻुसि त मां हीअं ख़्वाबु ॾिठो आहे, अॼु राति जेको बि पंहिंजी ज़ाल सां हम बिस्तरी कंदो त उनखे 36 लखणो पुटु ॼमंदो। सो मां त पंहिंजी बादशाहीअ खां, पीउ जे खां ऐं पंहिंजी ज़ाल खां त मां हले केतिरो परे छागो ॾियां पुॼी चुको आहियां। जे मां सॼी राति में घोड़ो भॼायां त बि मूंखे 5-7 ॾींहंनि जो पंधु लॻी वेंदो, अञा मथे भलो घोड़ो हुजे ते बि मथे लॻी वेंदो, त मां राति में कीअं पुॼंदुमि। त उहो हंज पखी चवणु लॻो त बाक़ी मां छाजे लाइ आहियां, मूंखे बाक़ी छाजे लाइ धारियो अथई। तूं मूं ते अखियूं बंदि करे मथां चढ़ी वेहो, मां मस्ती में अची थो वञा, पोइ सिधो सो मां तोखे थो पुॼायां उते पंहिंजी पीउ जी बादशाहीअ में। शहज़ादो सलीम चवणु लॻो तूं करे वेंदे? चई हा, तूं घबराए को बि न। शहज़ादे सलीम खे चवणु लॻो हंज पखी। देरि थिएसि हंज पखी पंहिंजी मस्ती में अची वियो। शहज़ादो सलीम हुनजे मथां चढ़ी वेठो ऐं हंज पखीअ खे वॾी वसियत ऐं ताक़त हुई। अचे खयों अथईंसि, छा हिन कलाक ॾेढ में वञी पीउ जी बादशाही में अची हिनखे लाथईं। हिनखे चई हाणे अखियूं खोलो। हुनजो अखियूं खोलियूं त ॾिठईं त बणा वाक़ई में मां बाबे जी महिलात जे भर में बीठो आहियां। सियाण सिधो सो आयो पंहिंजे घरवारीअ जे पंहिंजे कमरे जे आॾो त खड़कायईं त हुनजे घरवारी पुछा कयसि त केरु। हिन चयो मां फलाणो बादशाह ऐं फलाणे बादशाह जो पुटु सलीम। हुन शहज़ादीअ दरवाज़ो लाथो, ॾिठईं त वाक़ई बि मुंहिंजो मुड़ुसु, हिनखे वॾो टाइम थी वियो ऐं ज़ाल मुड़ुसु हिक ॿिए सां मिलिया कोन। हीअ अवाम जी ख़िदमत में लॻी वियो त हिनखे ख़बर ई न हुई। अचे ज़ाल मुड़ुसु ॾाढो पंहिंजे हिसाब सां प्यारु मोहबत कयनि, पंहिंजे हिसाब सां उन राति पंहिंजी ज़ाल घरवारीअ सां मिलियो। जंहिं महिल असुर थियो, वांगुनि वारो टाइम थियो त हिनखे यादि करो पियो बणा जेकॾहिं मां हिन महिल राति जो हलियो आहियां पंहिंजी बादशाहीअ मां, त सुबुह ते मुंहिंजे नौकरनि वज़ीरनि खे ख़बर पवंदी त राति जी पेट में बादशाह गुम थी वियो, त माण्हू हले छा चवनि मुंहिंजा जेका अवाम आहे। सो हाणे कंहिं मसइलो थिए, देरि न कई, उन महिल ज़ाल जी बिस्तरे तां उथी सिधो सो हंज पखी ॿाहिरि हिन जो बीठो इंतज़ार में, साॻे हंज पखी ते चढ़ियो, वापसि हलियो वियो सिधो सो वञी पंहिंजी बादशाहीअ में कलाक ॾेढ में लथो। सियाणे बादशाहीअ में पंहिंजीअ में लथो अची हिन जो मुल्क राज हलियो पिए। कुदरत मुंहिंजी अलाह जी हुन पंहिंजी घरवारीअ सां उहा राति मिली हो त घरवारी उमेद वारी थी वई। सो हाणे हू पंहिंजी बादशाही ॿिए हंधि पियो संभाले, पीउ जी बादशाहीअ में मतिलबु घरवारी हुजे त उते जो उमेद वारी थी वई। त हाणे हिन जे पीउ खे ख़बर पई, मतिलबु त हुनजे माईअ जे सहुरे खे ख़बर पई त बणा चवणु लॻो त मुंहिंजी नुंहुं खे पेटु कुराड़ो वाइड़ो थी वियो। बणा जे मुंहिंजे पुट खे त 12 महीना थी विया आहिनि, अञा ई मथे ॾींहं थिया आहिनि, पंहिंजी बादशाहीअ में लड़ियो ई न आहे, अलाए कहिड़ी दुनिया में थो रहे पियो। सो ॿिए हंधि बादशाहीअ में हिन खे पेटु कीअं थी वियो।
कुराड़ खे वाम थी पियो हुनजे सोरे खे। हाणे चयईं त वञी सिधो सो तरार खणी पंहिंजी नुंहं जे मथां आयो त ॿुधाए त हीउ तोखे पेट कीअं थियो। हाणे हूअ चयोसि त मुंहिंजो तुंहिंजो पुटु आयो हींअर राति जो मूंसां मिलियो। बादशाह चवणु लॻो जे तोसां मुंहिंजो पुटु तोसां मिलियो बाक़ी मूंसां न मिलियो वरी ईअं हलियो वियो। हेड़ी तेड़ी मां चुमंदो शरीफ़ ख़ानदान मां पंहिंजे पुट जी शादी कराईंदुमि तूं त अलाए कहिड़ी गंदी निकिती आहे। तव्हांजो ख़ानदान को गंदो हुयो। मुंहिंजे हिनमहिल बादशाह में निकिरी वञे हुन ॾाढा एलाज़ कयनि त चाचा अहिड़ी मां मतिलबु चाचा बाबा वॾा अहिड़ी ॻाल्हि न आहे। तुंहिंजो पुटु आयो हो मूंसां राति हम बिस्तरी करे पोइ वियो हलियो। हिन कुराड़े हिन जी ॻाल्हि ते यकीन ई न कयो त हाणे मुंहिंजो को मतिलबु 12 को बादशाहीअ ते बादशाहियूं हूंदियूं अॻे उन जी बादशाहीअ तां अची तोसां हम बिस्तरी कयईं वरी वापसि वियो हलियो। तूं वरी कूड़ चईं मूंसां। से देरी न कई पंहिंजे सोरे पंहिंजी नुंहं खे घर मां कढी छॾियो। बादशाहीअ मुंहिंजे मुल्क नेकाल ॾेई छॾियईंसि। हाणे हिन वक़्तु को ॿियो चारो कोन हुयो। हिन लटा बटरे पंहिंजा गंढड़ीअ में खणी हकले हो करे रवानी थी पई। हाणे सोचीं त हाणे को बि मसइलो न आहे पर हुनजे मुड़ुस पंहिंजे हिसाब सां पंहिंजे घर वारीअ खे पर्ची लिखी ॾेयूं वियो हो त मां फलाणी बादशाही में रहां थो मुंहिंजी हुते हुकूमत आहे। जंहिंमहिल वञे पियो त हुन कुराड़ीअ जो ॾिठी त भणा पर्ची मथाड़ पई आहे त इहा पर्ची खणी रवानी थी पई। पंहिंजे मुड़ुस हुनखे सोरे खे बि न पई ॾेखारे सघे छो त सोरो हुन ते एतबार उअं ई करे कोन पियो। हीअ पढ़ी उन शहर जो नालो ऐं सिधो सो ओॾे पुछाईंदी हकली होकारे ऐं रवानी थी पई। हाणे से औरत ज़ात 12 कोह पंध सो बि प्यादल हलंदी हकलींदी होकारंदी कंडनि मां हेॾां होॾां फ़क़ीरी हाल हिन पंहिंजे हिसाब सां कयो जीअं पेनू फ़क़ीर हूंदा न। हिन पंहिंजा लिबास मटे छॾिया जिन करे सिधो सो उन बादशाहीअ में अची पुगी जिथे मुड़ुस जो हिन जी बादशाही हुकूमत हुई। पोइ हिन जो मुड़ुसु जेको हुयो त रियासत सां वॾो ख़ुशि हुयो ऐं उते ईमानदार हुयो। सॼे मुल्क हुन जी माण्हू जी तारीफ़ जी रुॻो हुन जे मुंहं में हुई त बादशाह असांजो सलीम शहज़ादो जेको आहे तो भलो असांखे अला बादशाह ॾिनो आहे जो असांखे को बि ॾुखु नथो ॾिए। पोइ शहज़ादो जेको बादशाह जो पुटु हुयो सलीम उहो थोरी घणी ढारे रांदि खेॾंदो हुयो। पोइ हिकु ॾींहुं ही ॿार पंहिंजे हिसाब सां पारख ते ढारे रांदि खेॾंदो हुयो त हीअ बि उन बादशाहीअ में जंहिंमहिल पुगी त हीअ ढारे रांदि जो वॾो शौक़ीनु हुयो। छॾ हिन खे वठी शहज़ादीअ खे जेकी बादशाह जी बादशाहीअ में पुगी। पोइ उन बादशाहीअ में जो पुगी त हाणे शहज़ादो जे शहर में त आई पर हिन खे ॾींहं अची वेझो थिया। हिन खे हथनि पेरनि ते अची लहण वारा थिया। हिन खे मतिलबु त पुटु ॼमण वारो थियो। हिन खे एतिरो वरसो थी वियो हिन खे शहर में पुॼण ताणी ॻोठ ताणी निकिरण ताणी। हीअ हथनि पेरनि में जेतिरी लाहिण जेतिरा थी विया हिन जो 3 ॾींहं अचिया त हीअ हिकिड़े घर में वञी वई। उन घर में हिकु कुराड़ियूं 2 दायूं हुयूं। पोइ उन्हनि कुराड़नि हिन जा हथनि पेरनि ते जो आंदी त भणा जो छोकिरो जो ॼणाइणी त हुन कुराड़नि जो वात पटिजी वियो। कुराड़नि ॾिठो त भणा हीउ छोकिरो त एॾो सुहिणो हुजे जो हुन वांगुरु त मुंहं ते चंड ई तारा बरहे पियो बाक़ाइदे। हिन चयो भणा हीअ पेनू फ़क़ीरियाणी इन जो अहिड़ो ॿारु सुहिणो। हुननि खे बेमानी थी पई। 2-3 सिरूं रखी ऐं छोकिरो लिकाए वेही रहियसि त मतिलबु त तूं काश ॼणी कोन हुई। हीअ छा ॻोल्हियां सिरूं ऐं भितर ॼणिया अथई। बादशाहज़ादीअ चयो त न बा मुंहिंजो शहज़ादो पुटु ॼाओ हूंदो चई कुझु बि काशे कोन ॼाई अथई। सिरूं ऐं भितर पिया अथई जे खणे त खण न त बसि ॿी काशे कोन अथई। असां शहज़ादीअ खे उहो छोकिरो हिननि धूतुनि जेको आहे सो हिन खे ॾिनो ई कोन। चई तूं भितर ऐं ठिकर ॼणिया न तो पुट कारो ॼणिया न तो फ़क़ीराणी ॿिन्ही लाइ हेॾो होॾो हिन खे ॾाढो थुकलान त करे हिन खे देरी न कयसि। उन महिल वरी घर मां कढी छॾींदुसि। हाणे साईं हाणे हिननि चयो त असां तकलीफ़ कईसीं तोखे पुटु ॼणींदीअ पर तूं पुटु ॼणियो ई कोन तो ठिकर भितर ॼणिया न। हाणे हीअ छा करे। हाणे हिन खे ख़बर त हुई त मुंहिंजे शहर मुंहिंजे मुड़ुस जी बादशाही हीअ आहे सो हाणे कीअं मसइलो थिए। हीअ हकलींदे होकार जी पुछाई कंदी वई त बादशाह जी मालात किथे आहे ऐं बादशाह किथे रहे थो। पोइ कीअं ॾसियो त बादशाह हिन महिल पंहिंजे दरबार में हूंदो शाम जे टाइम में पंहिंजे जेको पारख अथसि बादशाही जे ॿाहिरां बाग़। पोइ शाम जे टाइम में हिते ढारे रांदि खेॾंदो आहे। पोइ कलाक 2 हिते वेठो हूंदो आहे सो ढारो खेॾंदो बि अकेलो आहे को ॿियो संगीती बि न हूंदो अथसि। हीअ सिधो सो फ़क़ीराणो वेस जीअं हुयोसि तीअं पिनणो करे सिधो सो वञी बादशाह जे दरबार में मतिलबु त उते वेठी जिते धारे रांदि पियो खेॾे बादशाह सलीम शहज़ादो उते जो आहे त हिन जी ज़ाल हुई त पंहिंजो ॾिठईं त बणा मुंहिंजो मुड़ुसु वाक़ई बि वेठो आहे। हाणे हूअ त फ़क़ीराणे वेस में हो पंहिंजो मुड़ुसु हुनखे सुञाणे कोन पियो बाक़ी हीअ सुञाणे पई त मुंहिंजो मुड़ुसु आहे। सिधो सो वियसि चई त हाणे बादशाह खे चवणु लॻी बादशाह तूं ढारे रांदि अकेलो थो खेॾे को तोखे संगीती न आहे जो खेॾे तोसां।
चईं त वाक़ई मुंहिंजो को अहिड़ो संगीती दोस्त सचो न आहे जेको मूंसां रांदि खेॾे। सो हीउ हंज पखी आहे, सो हंज पखी बि मुंहिंजो दोस्त आहे, ईअं सो रांदि ढारे त नथो खेॾी सघे। चईं त हाणे मां तोसां रांदि खेॾां त खेॾी सघां थी? चईं त भले, पर तूं फ़क़ीर आहियां, तूं त अहिड़ो छा आहे जो मूंसां ढारे रांदि खेॾे तूं हारजी पई, छा मसइलो थींदो? चईं हाणे तूं मां शर्त था रखूं जी तूं ऐं मूंखे हाराए त मुंहिंजो सिर तुंहिंजे हवाले, जे मां तोखे हारायमि त तुंहिंजो सिर मुंहिंजे हवाले। बादशाह जो त मूंखे मंज़ूरु आहे, क़बूल आहे मूंखे। उहा बादशाह जी ज़ाल जेकी फ़क़ीराणी वेस में अचे हिन सां ढारे रांदि खेॾणु लॻी, उहा का ढारे रांदि में जेकी बादशाह जी शहज़ादी हुई उहा चैम्पियन हुई, बादशाह खे ढारे रांदि में हाराए वई। हाणे बादशाह खे जो हाराए वई त हाणे बादशाह खे चवणु लॻी त हाणे तुंहिंजो सिर मुंहिंजे हवाले आहे, हाणे मां तोखे मारियां या छा कयां? चईं त हाणे कुझु बि न थींदो, हाणे भली मारे छा बि करे, पर मुंहिंजो सिर तुंहिंजे हवाले आहे। शहज़ादी चवणु लॻो त हाणे तोखे मूंसां करणी पवंदी शादी। बादशाह चवणु लॻो त इहा शादी मुंहिंजे हथ में न आहे, मां शादी शुद्ध आहियां, पहिरियों ई मुंहिंजी शहज़ादी ज़ाल बराल ख़ूबसूरत आहे, पर पंहिंजे मुल्क मां कॾहिं बि वेंदुमि ओॾे। चवणु लॻी त मूंसां शादी न कंदे त मां तोखे चवंदमि सॼे ॻोठ में ऐलान हलाईंदुमि त बादशाह जेको आहे त हीउ मुनागो पंहिंजी ज़िबान तां फिरी वियो, सो मूंसां शादी नथो करे, सो ढारे रांदि में हीउ हाराए वियो। सॼे अवाम तुंहिंजे खे ॿुधाईंदुमि, तुंहिंजी बदनामी कराईंदुमि। बादशाह जो हाणे अहिड़ी ॻाल्हि आहे त तूं हाणे हीअं कर, तूं सिंगार जी रूप पंहिंजे में अचिस, मतिलबु त फ़क़ीराणी लिबास लाइ शहज़ादी थी त मां तोसां शादी कयां त बादशाह सुभाणे माण्हू त चवनि त भला बादशाह शादी कई भला ख़ूबसूरत औरत सां कई, फ़क़ीराणी सां न चवंदा न भला। हाणे तूं इहे लटा कपिड़ा लाहे ऐं पंहिंजे हिसाब सां सिंगार करे आ। जॾहिं बादशाहज़ादी उहा वई, सिधो सो वञी पंहिंजे हिसाब सां वॻा वेस मटे जंहिंमहिल सिंगार जी आई त बादशाह हैरान थी वियो। बादशाह ॾिठो त भला ख़ुदा न भुलाए हीअ ज़ाल त मुंहिंजी आहे। अचे रूबरू अची पुछा कई त तूं कीअं हिते केरु आहे? पोइ सॼी हक़ीक़त हुन करे ॿुधाए त मां तुंहिंजी वाक़ई बि ज़ाल आहियां, फलाणी जेकी तूं फिटी करे आई। बादशाह सलीम पुछणु लॻो त शहज़ादो त ॾे हवालु, भला तूं हिते कीअं पुॻी आहे, कहिड़े हिसाब सां पुॻी आहे? चईं त सॼो कमु तुंहिंजे करे थियो आहे। चई उहो कीअं? चई तूं मूंसां हिकु राति आएं मिलण हले, कीअं आएं वरी कीअं वें हलियो मूंखे ख़बर बि न पई। चई हा। चई त पोइ मूंखे औलाद थी वई। चई औलाद थी वई त पोइ? चई तुंहिंजे पीउ मूंखे कारीअ जो इल्ज़ाम ॾेई गंदी किनी करे मूंखे मछी करे कढियो अथई, सो मां हीअं हेॾी तकलीफ़ूं करे अॼु तो वटि पुॻी आहियां। चई बाक़ी पुटु मुंहिंजो? चई तुंहिंजो पुटु त हेड़े यारे पर हिकिड़ियूं ॿ मायूं हुयूं धोतियूं, सो तुंहिंजी बादशाहीअ में मूंखां पुटु मुंहिंजो फुरे वयूं। हाणे त बादशाह इहे ॾाढो ॾुख में अचे हा, ॿई ज़ाल मुड़ुसु। चई हाणे जंहिंजे करे मां महिनत कई उहो त तूं हुना ॻोल्हे काॾे करे अची पुॻी आहे, तूं हाणे मुंहिंजे कहिड़े कम जी आहे? बादशाह खे बि ॾाढो ॾुख थियो त हिन खे बि ॾाढो ॾुख थियो त बादशाह ऐं पाण ॾाढो हाणे मजबूर थी पिया, हाणे छा थिए? बादशाह जो चलो ख़ैरु आहे, भला तूं त साफ़ आहे न? चई हा। शहज़ादे सलीम देरी न कई, उन महिल ई वज़ीर खे घुरायो ऐं पंहिंजे दोस्तनि खे घुराईं त हाणे हेड़े आरे पारे ॿ आहिनि मायूं, हिन खां पुछा कर त उहो शहज़ादो खपाए छॾी हुन जा हथनि। सिधो सो वज़ीर या बादशाह शहज़ादा जेका बि हुआ बहरहाल विया, दोस्त वग़ैरह त जाचा में जूच हली वञे, उन्हनि मायुनि वटि पुॻो। उन्हनि मायुनि चयो त वाक़ई बि अहिड़ी हारे पारे हिकु औरत आई, उन खां असां ॿार फुरियोसीं, पर बादशाहज़ादी जेकी फलाणे बादशाह जे रहे थी घर में, उन बादशाहज़ादीअ खे असां छोकिरे खपाए छॾियोसीं। छोकिरो सुहिणो हुयो, सो 2-3 रुपया असांखे मिलनि पिया, असां उन लालच में ॾेई छॾियोसीं। हाणे से बादशाह परेशान थियो, शहज़ादो सलीम त हाणे बहरहाल त ॿार त मुंहिंजो वियो कंहिं ॿी बादशाहीअ में, हाणे कीअं मसइलो थिए? बादशाह सलीम चयो त मुंहिंजो पुटु जेको आहे मूं क़ाबिलु जेतिरी इन कशाला कयां थो, मुंहिंजो शहज़ादो पुटु इहो आहे, इहो मूंखे वापसि खपे। हाणे कीअं मसइलो थिए? सिधो सो बादशाह जेको त उन बादशाह ॾे नियापो खणायो त मूंसां पंहिंजे घर वारीअ सिधो मुंहिंजी दावत खाई वञे। पर पंहिंजे घर वारीअ सिधो दावत बि खाई वञे, पर जेको नंढड़ो पुटु वरितो अथई उहो बि अचे पंहिंजे हिसाब सां दावत खाई वञो तव्हां सभई ख़ानदान। तॾहिं बादशाहनि जो नियापो ईंदो त बादशाह चवंदा त हाणे हिन जो वज़न आहे असांजे मथां, इन जो कहिड़ी हालति में दावत खाइणी आहे। हिन खे जवाबु ॾिनो त सुभाणे परीहं असां तुंहिंजी दावत खाइण ईंदासीं, बादशाह खे चवणु लॻा। पोइ बादशाह देरी न कई, हुन वांगुरु देरी न कई, उन महिल ई ॿकरियूं लेटाइणु लॻो। हेॾो होॾो थिए, दावत जी तयारी हली वई। शहज़ादो उहो ॿारु ऐं हुनजी ज़ाल ऐं पाण जे पुॻा। जंहिंमहिल बादशाह जो पंहिंजो पुटु ॾिठो त बणा उहो छोकिरो बि जवान थी वियो हुजे, बाक़ाइदे बहरहाल घुमण फिरण जेतिरो थी वियो हुजे, ॿिए हंधि बादशाह वटि पलिजे पियो।
हाणे बादशाह जो ॾिठो पंहिंजो पुटु त बादशाह को रहे हुन वांगुरु सरी न सघी वञी भाकुर में विधईंसि। हुन जी माई बि अची ज़ाल जेकी हुई बादशाहज़ादी उहा बि अची भाकुर में विधे त पंहिंजे हुननि चयो त असांजो बचो आहे, हुननि चयो असांजो बचो आहे। बादशाह में पाण में मसइलो थी पियो। हाणे कीअं मसइलो थिए विच ते ॿियो बादशाह अची हिननि जे पियो चई त हाणे छा मसइलो आहे ॻाल्हि कयो। चई हीउ जेको बचो आहे पुटु आहे जेको त इहो मुंहिंजो आहे। हू चवणु लॻा त असांजो आहे। त हुन धोतियूं बि पियारनि पर हू चवनि पिया असांजो बचो आहे, असां कोन ॾींदासीं। हाणे बादशाह जेको विच ते जेको टियों पियो उन फ़ैसिलो कयो त हाणे छोकिरो त विच ते लीको कढां थो, इन लीके जे विच में छोकिरो बीहारियां थो। पोइ उहा हिन जी माउ उहा हूंदी जेकी हिन जे वात में थञियूं विझी वई। हाणे साईं छोकिरो त खणी हल्को ई हुजे, एॾो वॾो न थियो हुजे, बहरहाल जो जवान थियो हुजे, बंधणनि में वॾो जीअं माना वेहण रेड़ण जेतिरो थियो हुजे। सो कहाणी पंहिंजे हिसाब सां तो खणी ॿुधायां थो। सो बहरहाल खोड़ ॾींहं थिया आहिनि मां ॿुधी कहाणी, सो इन करे हबक थिए थी बहरहाल थोरो तो तव्हां सम्झी वञिजो। हाणे कीअं मसइलो थिए बादशाह ऐलान कयो त भाउ जेकी बि हिन जी माउ असुलु हूंदी सो हिन जे वात में थञियूं विझी वई। हिन लीके खां हिन अंदरि वात ताणी पुॼाए त माउ असुलु हुनजी आहे। से हाणे हूअ जेकी हुई त उन करे ॿार ॼणियो ई कोन, उन खां थञ निकिरे कोन पई। पंहिंजे हिसाब सां हूअ जेकी हुई त हुनजी माउ हुई हक़ीक़त जो थञ जो हुनजो खीरु भरियो पियो ज़ोर जो ॾिने त सिधो थो वञी छोकिरे जे वात में थञ पुॻी अचे। उन महिल बादशाह जो जेको फ़ैसिलो हुयो त उहो भञ कड़ी न थी। उन महिल बादशाह हुनखे पंहिंजो असुलु माउ पीउ खे पुटु 36 लख मोटाए ॾिनो। हुनखे तव्हां हे कमु छो कयो आहे। सो बादशाह खे पंहिंजो 36 लख पुटु मिली वियो ऐं हुननि खे साॻियो पंहिंजे हिसाब सां बूथ ख़राबु करे रवाना थी पिया। बादशाह ऐं पंहिंजी शहज़ादी उन बादशाहीअ में रहणु लॻा। वञी पंहिंजे पीउ खे चवनि भाउ असांखे हाणे पंहिंजी बादशाही आहे, मूंखे हेॾी सत न था मतिलबु बादशाही आहे। सो हाणे कीअं मसइलो थिए, हाणे असां कयूं हिकु ई बादशाही होॾो वारा माण्हू जा हेॾे लॾाए अचूं जा होॾो वारा एॾो वारा माण्हू हेॾे लॾाए अचूं। सो हिकु ई बादशाही मां संभालंदुमि, ॿई बादशाहियूं हिकु ई बणाईंदासीं। सो मूं त पंहिंजी हुकूमत आहे, सो पंहिंजे हिसाब सां तूं एॾो वारो लॾो टोटल हवा में खणाए अॼु मूंसां गॾु थी। देरी न कएसि हो बादशाह जो पंहिंजो होॾो पीउ जो लॾे आयो सॼे हवा में सिधो थो अचे। हिन बादशाही वॾी हिन जी धूम धाम सां थी वई। पोइ जेको बि हुनजे हमरा बादशाहीअ में बराबरि नओं घर ईंदो त उनखे हिकु सिर ऐं $1 ॾींदो। एॾो हमदर्द माण्हू हुयो। अगरि जे 5000 घर आहे त 5000 रुपयो थी पियो वञे हुन वटि। मतिलबु तंहिं वरी में वॾी हिमत ऐं 5000 सिर थी पियो वञे। उहो घर बि ठाराए पियो वञे ऐं 2-3 साल वेही खाई बि सघे पियो। पोइ हुन वटि एतिरो आवाम ईंदो ॿाहिरि मुल्क जो बेअंत। जेको बि ॿुधंदो भाउ फलाणो बादशाह आहे, हिकु सिर बि ॾिए थो, $1 बि ॾिए थो घर घर मां वठी। सो हिन वटि शहज़ादे सलीम वटि वॾी बादशाही थी वई। दुनिया खां पहिरें नंबर ते बादशाही शहज़ादे सलीम जी हुई। ऐं पंहिंजे पीउ लाल बादशाह बि अची हुन सां गॾु रहियो। कल्ह ॾिठासीं ख़ुशि लॻा वेठा। इहा कहाणी अदा हिते पूरी था कयूं। वधीक नेक्स्ट वीडियो में तव्हां सां मिलंदासीं। तेसिताणी असांजे सिंध सलामत चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं असांजे पेज खे सिंध सलामत खे उनखे बि फॉलो करे छॾियो जीअं हमेशह इकठे रहूं असां दोस्तनि सां गॾु। अस्सलाम वालेकुम। या अली मदद कुर्बान अब्बासिन खे दुआ में यादि रखिजो ऐं कमेंट